पीपल्स पार्टी एनएफसी फार्मूले में तब्दीली वारी तजवीज़ रद्द करे छॾी। आइन जे आर्टिकल 243 में तजवीज़ कयल तरमीम जी हिमायत जो ऐलान। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त एनएफसी अवार्ड में तब्दीली जी तजवीज़ रद्द कनि था। आइन जे आर्टिकल 243 में तजवीज़ कयल तरमीम जी हिमायत कनि था। इजलास में पीपी मेंबर्स जी अक्सरियत अरिड़हीं तरमीम खे छेड़ण सियासी मौत करार ॾेई छॾियो। 27वीं तरमीम ज़रिए अरिड़हीं तरमीम के रोलबैक करण जी इजाज़त न ॾींदासीं। एनएफसी अवार्ड में सूबनि जे हिसे वारी शिक ख़त्म करण न ॾिनी वेंदी ऐं न वरी को कट क़बूल कयो वेंदो। 27वीं तरमीम में कुझु शयूं वक़्त जी ज़रूरत आहिनि। तकरार पैदा न करणु घुरिजे। हर स्कूल में ॿारनि जी मॉनिटरिंग जो निज़ाम हुअणु घुरिजे। ख़बर हुअणु घुरिजे त ॿार केॾांहुं वञी रहिया आहिनि। बरसाती बोर्ड मुतासिरनि लाइ 21 लख घरनि जी अॾावत कई पई वञे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। हुकूमत तरफ़ां 27वीं आइनी तरमीम मंज़ूर करण लाइ कोशिशूं तेज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पीपी एमक्यूएम ऐं एनपी बलूचिस्तान अवामी पार्टी ऐं इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे वफ़दनि सां अलॻि अलॻि मुलाक़ातूं। 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी ते सलाह मशवरा। मुतहदा मकानी इदारनि खे वधीक बाइख्तियार बणाइण जो मुतालबो करे छॾियो। आइनी तरमीम ते ग़ौर लाइ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि तलब। हुकूमत तरफ़ां 27वीं आइनी तरमीम लाइ क़ानूनी मुसवदे जो ख़ाको तयारु। आइनी बेंच जी जाइ ते 9 रुकनी अदालत जजनि जो मुदो 70 साल। फील्ड मार्शल खे आइनी इख़्तियार ॾियण जी तजवीज़। चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी में 1.5 लाख ते मामिलो सुप्रीम जुडिशियल कमीशन हवाले थी वेंदो। आला अदलिया जे जजनि जी मुक़ररी में सदर वज़ीर आज़म जो इख़्तियार घटि करे जुडिशियल कमीशन जो वधायो वेंदो। हुकूमत तरफ़ां 27वीं आइनी तरमीम 14 नवंबर ताईं ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूर करण जो फ़ैसिलो करे छॾियो। आइनी तरमीम सुभाणे पेश थींदी। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तरमीम जो मुसवदो पेश कंदो। तरमीम वधीक ग़ौर लाइ क़ानून बाबति स्टैंडिंग कमेटी पेश कई वेंदी। ओबावड़े वेझो सीलरा दूना ऐं शर बिरादरी में हलंदड़ तकरार तां 6 ॼणा क़त्ल 5 ज़ख़्मी। ऑपरेशन दौरान हिकु पुलिस एहलकार शहीद। 4 खां 5 धाड़ियल बि मारिजी विया। हथियारबंदनि मोहम्मद इब्राहिम अब्दुल हमीद सूबो हनीफ़ सिलरो अयाज़ अली गौर दूंदो क़त्ल थी छॾियो। पुलिस जो इलाइक़े खे कड़ो। ऑपरेशन दौरान शहीद पुलिस एहलकार जी मीरपुर माथिले में जनाज़ नमाज़ अदा। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। DIG सख जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 4 खां 5 धाड़ियल मारिजी विया आहिनि। धाड़ियलनि जो हर सूरत में ख़ात्मो कयो वेंदो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ इस्तंबुल में ॻाल्हियुनि जो टियों दौरु जगबंदी लागू करण जी तरीक़ेकार खे किथे शिकल ॾिनी वेंदी। बचाव वारे वज़ीर ख़ारजा आसिफ जो चवणु आहे त पाकिस्तान जो मुतालबो आहे त अफ़गान धरती दहशतगर्दी ख़िलाफ़ इस्तेमालु न थियणु घुरिजे। ॻाल्हियुनि में अॻिभराई जे इम्कान सबबि ई ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि। जेकॾहिं अॻिभराई जो इम्कान न हुजे त पोइ ॻाल्हियूं वक़्त जो ज़ियान आहिनि। ॻाल्हियूं कामयाबु न थियूं त क़ौमी सलामती यकीनी बणाई वेंदी। शुगर मिल्स मालिकनि 15 नवंबर खां कमनि जी पीढ़ाई शुरू करण खां इनकार करे छॾियो। शुगर मिल्स एडवाइज़री बोर्ड जे इजलास में पीढ़ाई शुरू करण बाबति कतई तारीख़ ते इतफ़ाक़ न थी सघियो। शुगर मिल्स मालिकनि जो चवणु आहे त मुल्क में खंड जो ज़ख़ीरो 15 दिसंबर ताईं हलण लाइ काफ़ी आहे। खंड ख़तमु थियण खां ताईं करप्शन शुरू न थी सघिजे। हिन वक़्त ताईं कमंद में मिठाण बि घटि आहे। कची कमंद जी क्रैशिंग सां मिलनि ऐं मुल्क खे नुक़सानु थींदो। ऐं ॿी वनडे मैच में ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे 8 विकेटुनि सां शिकस्त ॾेई सीरीज़ 1-1 बराबरि करे छॾी। डिकॉक जी शानदार सेंचुरी 123 रन सुठा नॉट आउट वापसि मोटियो। रोज़री तरफ़ां 50। महिमान टीम घुरबल हदफ़ 41 ओवर में 2 विकेटुनि जे नुक़सान ते हासिलु करे वरितो।